बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार। सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज़ कलवर मूजिब खैरपुर अकादमिक ज़ोन थाने अॻियां चढ़ बिरादरी जो एहतजाज। SHO ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SHO जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे, जेको जवाबदार धुर खां पैसा वठी खून लोढ़णु चाहे थो। उन्हनि चयो त 4 माण्हू गिरफ़्तार थियल आहिनि, जंहिंमें मांझी मरी ऐं मोहरम मरी जो रिमांड वरितो वियो आहे। बाक़ी अली मुराद ऐं हिक ॿिए खे SHO ॾेती लेती तहत केस मां नालो ख़ारिज करणु चाहे थो, जंहिंजो रिमांड न वरितो वियो आहे। हुननि चयो त सुभाणे SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो ऐं SHO खे हटाइण जो मुतालबो पिणु कयो। नाज़रीन, खैरपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त अकादमिक ज़ोन थाणे अॻियां चढ़ बिरादरी जो एहतजाज।